लाड़काने में औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते गोमी बाई लेडीज़ क्लब तरफ़ां हिकु शानदार तक़रीब कोठाई वई आहे। तक़रीब जे हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे लाड़काने मां रशीद समो। नाज़रीन, गोमी बाई लेडीज़ क्लब में अॼु औरतुनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां एडवांस में तक़रीब कोठाई वई आहे। गोमी बाई लेडीज़ क्लब में अचो त हिते मौजूद हुते माण्हुनि सां जेके औरतूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। मां मिसिस फरीदा परवेज़ पेचू, प्रेसिडेंट ऑफ गोमी बाई लेडीज़ क्लब। असां अॼु औरतुनि जो आलमी ॾींहं जे हवाले सां जो आहे एडवांस में असां प्रोग्राम कयो आहे। असांजो प्रोग्राम जो मक़सदु जो मेन आहे इन दफ़ो असां पंहिंजे लाड़काने जी लेडीज़ जे लाइ में जिम जो अॼु इनॉग्रेशन हुयो आहे। चई था सघूं त अॼु असांजो ॾींहुं आहे ऐं वुमेन्स डे जे लाइ जेतिरा बि लफ़्ज़ ॾिना वञनि घटि आहिनि, छो जो अगरि हिन दौर में औरत न आहे त कुछ भी ना। असां सम्झूं था त औरत खे जेसिताईं तालीम न मिलंदी तेसी ताईं औरत अॻिते नथी वधी सघे। तालीम खे उजागर कयो, औरत जी सिहत जो ख़्यालु कयो, औरतुनि खे पंहिंजा ड्यू राइट्स ॾियो। उन हवाले सां मां औरत खे चवंदमि त उहा तालीम हासिल करे ऐं पंहिंजा हक़ वठे ऐं अहिड़नि प्रोग्रामनि में अचे ऐं जीअं उनखे अवेयरनेस मिले। खुशी थी आहे त लेडीज़ जो बि हिकिड़ो माना वॾो ॾींहुं आहे मल्हाइण जो ऐं एडवांस में अॼु सकीना गार्ड उनखे हिकु ॾींहुं अॻु माना 8 ॾींहं सम्झो अॻु मल्हायो अथई। हिते बहितरीनु प्रोग्राम अरेंज ॾिनो आहे ऐं असां अदियुनि जे लाइ हिकिड़ी बहितरीनु नमूने सां लाड़काने में सहूलियत मुहैया कई आहे। मां अदीअ खे जेको आहे सो ख़ासि करे अदी डॉक्टर सकीना गार्ड साहिबा खे मुबारकूं पेश कयां थी अहिड़े कामयाबु प्रोग्राम करण ते। पहिरीं त मां हिन गोमी बाई लेडीज़ क्लब लाड़काना जी जेके बि आहिनि सभु उहिदेदारनि खे मुबारकबाद पेश कयां थी। एॾो सुठो प्रोग्राम करायो आहे, एॾी लेडीज़ आयूं आहिनि ऐं हिकिड़ो जिम जो इफ़्तिताह थियो आहे जो की वॾो हिकिड़ी हेल्दी एक्टिविटी आहे। हिन जे अलावा जेके बि अॼु हिते डिस्कशन थियो आहे त असां हे ई हिन ॻाल्हि ते अचूं था त असां लेडीज़ जे हुकूक जी हर जाइ ते ॻाल्हि कयूं था। अॼु जंहिं तरीक़े सां औरत जी एक्सप्लॉइटेशन थिए थी उहा उन करे जो उहा तालीम उन्हनि खे नथी मिले सही। सो तालीम पिराइनि, ॿारनि खे तालीम ॾियारीनि, ख़ुशूसन पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारीनि वालिदैन। नाज़रीन, अवां गोमी बाई लेडीज़ क्लब में मौजूद औरतुनि जूं ऐं उन कमिश्नर लाड़कानो जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त औरतुनि जो इहो चवणु हो त जेके मर्दनि खे मुकमल हक़ आहिनि उहे औरतुनि खे बि हक़ ॾिना वञनि ऐं जेकी तालीम आहे उहा औरतुनि खे बि जेको आहे ॾिनी वञे। केतिरनि ई हंधनि ते ॻोठनि में औरतुनि खे तालीम नथी ॾिनी वञे। जेको बुनियादी हक़ आहे औरतुनि खे तालीम ॾिनी वञे ऐं जेके बुनियादी हक़ आहिनि औरतुनि खे जेके न पिया ॾिना वञनि उहे समूरा उन्हनि खे हक़ ॾिना वञनि। कैमरामैन मुश्ताक खोड़ो सां गॾु रशीद समो, आवाज़ TV।